अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल कुरानिल करीम वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। गोठ महमूद पवर में अल्हम्दुलिल्लाह जमीयत अहले हदीस सिंध जे तरफ़ां ही ॿियो प्रोग्राम आहे ऐं अल्लाह ताला जी वॾी महिरबानी, उन जा फज़ल ऐं करम जो आउं सम्झां थो 1.25 साल या 1.5 साल मुश्किल सां थियो हूंदो, अॼु इन ई ॻोठ में हिकु नई शानदार मस्जिद तामीर थी चुकी आहे। जिन बि दोस्तनि इन मस्जिद जी तामीर में कंहिं बि हवाले सां हिसो वरितो आहे, अल्लाह ताला उन्हनि जूं महिनतूं क़बूल फरमाए, उन्हनि जूं कोशिशूं ऐं ख़र्च क़बूल फरमाए ऐं हिन मस्जिद खे तौहीद सुन्नत जो मरकज़ बनाए। दोस्तो, असांजो अमीर फज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह हिकिड़ो प्यारो जुमिलो चवंदो आहे त जंहिं बि इलाइक़े में अहल हदीस जी मस्जिद ठहे थी, उहे माण्हू ख़ुशनसीब आहिनि। इन जे करे जो उन्हनि ताईं ख़ालिस निज निबार दीन बिना के मिलावट जे पहुची रहियो आहे। ये अल्लाह ताला जी वॾी महिरबानी आहे। मुंहिंजी अॼोकी तकरीर जो मौज़ू इंतहाई दिलचस्प आहे, इन हवाले सां त हिकिड़े अणपढ़िए माण्हू, हिकिड़े आराबी ॻोठाणू या बदू अल्लाह जे नबी खां कहिड़ो सुवाल कयो। जी सही बुखारी जी हदीस आहे, सैयदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त असां अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मजलिस में वेठल हुआसीं त हिकिड़ो आराबी दाख़िल थियो। आराबी माना ॻोठाणू, बराड़ी जो रहंदड़ माण्हू, बदू, जेके आम तौर ते अणपढ़ियल हूंदा। केतिरा हदीसनि में वाक़िया अचनि था। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो, जी सही बुखारी जी हदीस नंबर 63 आहे त हिकिड़ो माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मजलिस में दाख़िल थियो ऐं उन सुवाल कयो, अय्युकुम मुहम्मद। जेके माण्हू ते वेठल हुआ, अल्लाह जो नबी बि वेठल आहे, पर पुछे थो तव्हां में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केरु आहिनि? महमूद पवर वारो हिकिड़ो इंतहाई अहम नुक़्तो आहे, पंहिंजे ज़हन में विहारियो। अॼु जहिड़ो तेड़ो पीर, मौलवी,
मजलिस में वेठल हुजे सवे माण्हू उन जे साम्हूं न त घटि में घटि त 15 माण्हू तहिड़ा नज़र ईंदा जेके हथ ॿधी बीठल बि हूंदा, के निभागा पेरनि ते बि किरियल हूंदा, के सजदो कंदड़ हूंदा। ख़बर पइजी वेंदी त ही पीर साहब आहे। हाणे इहा शइ लिकल कोन्हे, सोशल मीडिया उन्हनि खे ज़ाहिर करे छॾियो आहे। अखियुनि सां ॾिसो था त पीरनि खे माण्हू सजदो कनि पिया। उहो सजदो जेको सिर्फ़ अल्लाह जो हक़ आहे, गैरुल्लाह खे सजदो हराम आहे, शिरक आहे। ही पेशानी, ही निराड़ जेको रब जे आॾो झुकणु घुरिजे, उहो पाण जहिड़े इंसान जे आॾो झुकाइण उनजी तौहीन आहे ऐं तहक़ीर आहे। ख़बर पइजी वेंदी पीर साहब आहे। पर इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन औलाद आदम जो सरदार मजलिस में वेठल आहे। अचण वारे खे ख़बर कोन थी पवे त अल्लाह जो नबी इन्हनि मां कहिड़ो आहे। साहबा इशारो करे चवंदा त अल्लाह जो प्यारो पैगंबर ही आहे। वही अंदाज़ो लॻायो। हिते बि माण्हू दाख़िल थियो अराबी, अलबत्ता उन इहो सुवाल कोन कयो त अल्लाह जो रसूल अव्हां में कहिड़ो आहे। हुन अल्लाह जे रसूल खे सुञाणी वरितो, आयो ऐं हिकिड़ो ई सुवाल कयई। ख़ुदारा गौर करियो, हिकिड़ो आराबी अल्लाह जे नबी खां सुवाल करे थो, असीं उलमा खां सुवाल करियूं था। केॾो वॾो फ़र्क़ु आहे। असीं फर्ज़ी सुवाल कंदा आहियूं। फर्ज़ी सुवाल किताबनि में लिखिया पिया आहिनि। बाबा जे करे ॿकरी फर ॼाओ, अधु माना त ॿकर जहिड़ो, अधु कुते जहिड़ो। हाणे फ़ैसिलो कीअं थींदो? हाणे इहे शयूं आयूं किथां? या औरत जी डिलीवरी थिए पई, अज़ान अची वई, हाणे निमाज़ पढ़ंदी या कोन पढ़ंदी? अजीब अजीब क़िस्म जा फर्ज़ी सुवाल। सैयदना उमर बिन ख़त्ताब, सैयदना उबई बिन काब ॿिन्ही जे बारे में अचे थो। इमाम दारमी, सुनन दारमी जे अंदरि रिवायतूं आंदियूं सही सनद सां। त को माण्हू ईंदो हो ऐं सुवाल कंदो हो त पाण पुछंदा, इहो वाक़ियो पेश अची चुको आहे? इहो वाक़ियो पेश अची चुको आहे? चवंदासीं अञा कोन आयो आहे। कि अञा कोन आयो आहे त इंतज़ार करियो, जॾहिं पेश अचे तंहिंखां पोइ असां खां सुवाल कजो। जॾहिं पेश अचे, अञा वाक़ियो पेश कोन आयो आहे, सुवाल अॻ में ठही चुका आहिनि, तयार थी चुका आहिनि। अल्लाहु अकबर। हीउ आराबी आहे, ॿारहाड़ी जो माण्हू, पर कहिड़ो अज़ीम सुवाल करे थो। कॾहिं असां उलमा खां सुवाल कयो? मूंखे ॿुधायो। अवी जेके हाज़रीन वेठा आहियो, ख़ुदा मूंखे ॿुधायो, कॾहिं पाण इहो सुवाल कयोसीं जेको हिकिड़ो ॻोठाणू ॿारहाड़ी जो माण्हू अल्लाह जे रसूल खां करे? कहिड़ो सुवाल कयई? दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतहु दख़लतुल जन्नह। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंजे करण सां आउं जन्नत में दाख़िल थी वञा। ॾिसो केॾो अज़ीम सुवाल आहे। दुनिया जे अंदरि सभ खां अहम तरीन सुवाल इहो आहे। तव्हांखे बंगला मिली वञनि, गाॾियूं मिली वञनि, ख़ूबसूरत ज़ाल मिली वञे, ज़मीनूं मिली वञनि, मिल्कियतूं मिली वञनि, पर क़यामत तेरी जहन्नम में दाख़िल थी वञो। इहे शयूं कहिड़े फ़ाइदे जूं? कहिड़ो फ़ाइदो तव्हांखे थियो? सभ खां अहम तरीन शइ आहे त इंसान क़यामत ते ॾींहुं जन्नत में दाख़िल थी वञे। इन खां वॾी कामयाबी कोन्हे। ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। अल्लाह ताला फरमाए थो, इहा सभ खां वॾी कामयाबी आहे जो इंसान जन्नत में दाख़िल थी वञे। ऐं उहा जन्नत जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी छा फरमायो? सही बुखारी जी रिवायत, पाण फरमाईंदा, मौज़िउ सौतिन फिल जन्नत खैरुम मिन दुनिया व मा फीहा। जन्नत में तव्हांखे एतिरी जॻह मिली वञे जेतिरी जॻह ते तव्हां चाबुक रखो था।
पंहिंजो फटको रखो था, उर्दू में जंहिंखे कोरो चइबो आहे, उहो चाबुक तव्हीं रखो था, एतिरी जाइ तव्हांखे मिली वञे त इहा जाइ जेका आहे सा दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे उन खां बहितर आहे, अफ़ज़ल आहे। हदीस जो बैकग्राउंड छा आहे, पस मंज़र छा आहे? हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह, अल्लामा ऐनी उम्दतुल कारी जे अंदरि या केतिरा मुहद्दिसीन उन्हनि इहो नुक़्तो बयानु कयो आहे त अॻे अरब छा कंदा हुआ, राति जो सफ़र कंदा हुआ। राति जो सफ़र कंदे कंहिं जॻह ते तरसी पिया, सुवारियुनि तां लथा, को वियो पेशाब करण जे लाइ, को वियो क़ज़ाए हाजत जे लाइ, हर को पंहिंजी ज़रूरत जे तहत ॿाहिरि निकिरी वियो। छा कंदा हुआ, पंहिंजो चाबुक उते रखी वेंदा त जॾहिं मोटंदसि इहा जाइ मुंहिंजी हूंदी, इन जाइ ते आऊं आराम कंदुसि। ऐं सादन लफ़्ज़ में तव्हांखे सम्झायां, हिन दौर जे अंदरि पाण गाॾी मञा लही वञूं था कमकार सां, सीट ते कपिड़ो रखी वेंदा आहिनि त जॾहिं मोटी अचां त ही सीट मुंहिंजे लाइ रिज़र्व हुजे, को ते ॿियो वेही न सघे। त उन दौर जा माण्हू पंहिंजो चाबुक रखी वेंदा हुआ त जॾहिं मोटा इन ई साॻी जॻह ते थी आराम करियां, को ॿियो ते न सुम्हे। हाणे जाइ केतिरी हूंदी, केतिरी जाइ हूंदी? चंद फुट, 5 सम्झो, 6 सम्झो, 7 सम्झो, पर माना फुट, अंदाज़ो एतिरो ई। अल्लाह जो नबी चवे थो एतिरी जाइ जन्नत में मिली वञे, दुनिया जे अंदरि जेके नेमतूं आहिनि उन खां इहा जाइ अफ़ज़ल आहे, बहितर आहे, भली आहे। माना दुनिया जो मुक़ाबिलो जन्नत सां थी सघे ई कोन्हे, मुमकिन ई कोन्हे। सभ खां वॾी ॻाल्हि, दुनिया में हिकिड़े ॾींहुं पाण बि मरी वेंदासूं ऐं नेमतूं बि ख़तम थी वेंदियूं। मरंदासूं न, को आहे जेको बची वञे? कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। फरमाई धरती ते रहण वारो जेको बि आहे फना थी वेंदो, तुंहिंजे रब जो चहिरो वञी बाक़ी रहे। सभु फना थी वेंदा, असीं मरी वेंदासूं ऐं नेमतूं ख़तम थी वेंदियूं। हिकिड़े ॾींहुं ज़मीनूं कोन रहंदियूं, महलात कोन रहंदा, ज़ेवर तव्हांजा कोन रहंदा, तव्हीं पाण बि ख़तम थी वेंदो, तव्हां जूं नेमतूं ख़तम थी वेंदियूं, लेकिन जन्नत हमेशह रहंदी, तव्हीं बि हमेशह रहंदा। पाण सुगड़ा फरमाईंदा उते माण्हू कोढ़ो कोन थींदो, क़ज़ाए हाजत कोन कंदो, क़ज़ाए हाजत कोन कंदो, गंदगी कोन हूंदी, मौत कोन ईंदो, हमेशह जवान रहंदो। का शइ घुरंदो अल्लाह ताला जे तरफ़ां हुनखे ॾिनी वेंदी। घुरण त छा, दिल में ख़्याल आयो उहा शइ बि ॾिनी वेंदी। पर क़ुरान में अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमायो, अल्लाह अहिड़ियूं नेमतूं बि ॾींदो जेके कंहिं इंसान जे ज़हन में कॾहिं आयूं बि कोन्हे। वही सोचो केॾियूं नेमतूं हूंदियूं, ऐं उहे तव्हां वधि में सोचींदासूं बंगलो, कार, ज़मीनूं, ख़ूबसूरत औरत, इहो ई थी सघे थो न। इंसान आम जी जेका तलब त इहा ई हूंदी आहे न, पर अल्लाह ताला फरमाए थो अहिड़ियूं नेमतूं अल्लाह जन्नतियुनि लाइ रखियूं आहिनि जेके के नफ़्स कॾहिं ॾिठियूं बि कोन्हनि, सोचियूं बि कोन्हनि। उहे ख़बर केॾियूं हूंदियूं, अल्लाह अकबर। केॾी अज़ीम जन्नत हूंदी जेका कॾहिं ख़तम कोन थींदी। पाण सोगरा फरमाईंदा हिकिड़ो वण, उनजी माना छांव में जेकॾहिं 100 सालनि ताईं हिकिड़ो तेज़ घोड़े सवार जोड़ंदो रहे, उनजो पाछो ख़तम कोन थींदो। छा नेमतूं हूंदियूं। वही सोचियो, ही ॿाराड़ी जो माण्हू हली आयो आहे, अल्लाह जा नबी मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंजे करण सां ऐं जन्नत में दाख़िल थी वञा। असीं इहे सुवाल करियूं ई कोन था। सुवाल कंदा आहियूं कि आलिम खे मुंझाइण जे लाइ, परेशान करण जे लाइ, बेअमली जे लाइ, रोब विझण जे लाइ तव्हां वॾो आलिम आहियां, इल्म रखां थो। ही आराबी आहे, ॿाराड़ी जो माण्हू आहे, पर सुवाल ॾिसो। अल्लाह अकबर। अल्लाह जे प्यारे पैगंबर इन ई हदीस में उनखे 4 ॻाल्हियूं ॿुधायूं। अॼु उहे यादि करे छॾियो। 4 ॻाल्हियूं जन्नत में वञण जे लाइ प्यारे पैगंबर इन हदीस जे अंदरि
गाल पार फरमाइंदा ताबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैआ। महमूद पवर वारो याद रखी छॾियो, बार बार असीं इहा ॻाल्हि कंदा आहियूं, तव्हांजा ख़ैर खायूं दुश्मन कोन आहियूं। अल्लाह जाने थो, रब जाने थो तव्हांजा दुश्मन कोन आहियूं, तव्हांजा ख़ैर खायूं। तव्हां मां शायदि किन खे अहसासु न हुजे, पर हिकिड़े ॾींहुं क़यामत ॾींहुं अहसासु थींदो, जॾहिं तव्हांजे दिमाग़ में ज़हन में बि इहा ॻाल्हि ईंदी त अल्लाह जेका बाना आया हुआ असांखे सम्झाइण जे लाइ, पर असां ॻाल्हि क़बूल कोन कई। हुननि दलील पेश कया क़ुरान हदीस में जा, पर असां हथ जे करे ज़िद जे करे हुननि जी ॻाल्हि क़बूल कोन कई। पहिरीं ॻाल्हि अल्लाह जे नबी छा फरमायो, हिकु अल्लाह जी इबादत कर ऐं उन सां गॾु कंहिं बि शइ खे शरीक न कर। वला तुशरिकु बिही शैआ। याद रखी छॾियो, तौहीद बयान इहा न आहे त अल्लाह ख़ालिक आहे, मालिक आहे, मींहुं वसाए थो, औलाद ॾे थो। इन शइ खे मके जा मुशरिक बि तस्लीम कंदा हुआ। तौहीद तॾहिं सही बयान थींदी जॾहिं शिरक जो रद्द कंदो। जेको शिरक जो रद्द नथो करे उहो तौहीद खे बयान करण वारो कोन्हे, उनजी तौहीद क़बूल ई कोन्हे। अल्लाह जे नबी छा फरमायो, कंहिं बि शइ खे अल्लाह सां शरीक तोखे नाहे करणो, हिकु अल्लाह जी इबादत करणी आहे। अॼु भई फ़ैसिलो करियूं, मुस्लमान जेके असीं आहियूं अल्लाह अकेले जी इबादत करियूं था। ही दुआ घुरण इबादत आहे, मता तमीज़ समझो, दुआ घुरण इबादत कोन्हे। दुआ हुवल इबादत, दुआ ही इबादत आहे, दुआ ही इबादत आहे। लेकिन असीं कंहिंखां घुरूं था? वञूं था दरगाहनि ते औलाद जे लाइ, तंदुरुस्ती जे लाइ, माल दौलत जे लाइ, दुनियावी तरक्की जे लाइ। कब्र वारे खां घुरूं था। के चालाक जेके आहिनि से चवंदा आहिनि सही कब्र वारे खां घुरूं कोन था, उन जो वास्तो वसीलो वठूं था, घुरूं अल्लाह खां था। ऐं पुछां थो, जेकॾहिं तूं अल्लाह खां घुरीं थो त दरगाह ते वञण जी तोखे ज़रूरत कहिड़ी आहे? छा जे लाइ आई तूं? छा रब तुंहिंजी दुआ घर में क़बूल कोन थो करे? छा अल्लाह घर जे अंदरि तुंहिंजी दुआ क़बूल कोन थो करे? मूंखे ॿुधाए। हुन किथे चयो आहे त वास्ते खां पोइ दुआ क़बूल करियां थो? उन ते चयो उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदुसि। हू सॾे चवे थो मूंखां दुआऊं घुरो। मई यदऊनी फस्तजीब लहू, केरु आहे जेको मूंखां दुआऊं घुरे उनजी दुआ क़बूल करियां। हू सॾे थो राति जे पोइ पहर दुनिया में आसमान ते अल्लाह ताला नाज़िल थिए थो, बांदनि खे सॾे थो, मूंखां केरु आहे मूंखां दुआ घुरे उनजी दुआ क़बूल करे। अल्लाह अकबर। रब खे छॾे असीं किथे वञूं था? केॾांहुं वञूं था? वही सोचियो, अल्लाह छा डायरेक्ट दुआ क़बूल कोन थो करे छा? के तव्हांखे चयो? के तव्हांखे जो क़ुरान में आहे, हदीस में आहे? ही क़ुरान मजीद अल्लाह जा बानो कॾहिं तर्जुमे सां पढ़ो, क़ुरान दुआनि सां भरियो पियो आहे। हिकिड़ी दुआ जे अंदरि वास्तो वसीलो मुहाबो तुफ़ैल कोन्हे, सभु दुआऊं डायरेक्ट अल्लाह खां घुरी वयूं। पढ़ंदा रब्बना रब्बे, क़ुरान सॼो भरियो पियो आहे, ऐं परवरदिगार असांजा, ऐं परवरदिगार मुंहिंजा, सॼो क़ुरान भरियो पियो आहे। हदीसूं खोलियो, अल्लाहुम्मा, ऐं अल्लाह। दुआ कंहिं ॿिए खां घुरी वई आहे? कंहिं ॿिए खां दुआ क़ुरान में घुरी वई आहे? दुआ इबादत आहे। जेकॾहिं ॿिए खां दुआ घुरण जाइज़ हुजे त अल्लाह पाण सेखारे आहे, अल्लाह जो रसूल सेखारे आहे। दुआ इबादत आहे, अल्लाह खां सवाइ ॿिए खां घुरण शिरक आहे। ऐं जेकॾहिं शिरक कंदे तूं मरी वए, अल्लाह जो कसम हमेशा जहन्नम में रहंदे, कॾहिं जन्नत में कोन वेंदे। मूंखे त हैरत आहे असांजे उन्हनि दोस्तनि ते जेके चवनि था असीं हनफी आहियूं, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जा पैरोकार आहियूं। पोइ कॾहिं इमाम साहब जो अक़ीदो पढ़ी त ॾिस, या आउं तोखे ॿुधायां, अल हिदाया खोले ॾिस, फतावा आलमगीरी, मशहूर किताब फिक़ह हनफी जा।
शरा विकाया केतिरा किताब घटि में 8-10 किताबनि जा हवाला मूं वटि नोट थियल आहिनि जंहिंमें इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह चवे थो युकरहु अन यकूल अर्रजुल असअलुका बिहक़्क़ि फुलान, जिनजी माना आहे त इहा ॻाल्हि मकरूह आहे। इमाम साहब चवे थो नाजाइज़ आहे, नापसंदीदा आहे, मकरूह आहे तो को माण्हू अल्लाह खां दुआ घुरण महिल चवे ऐं अल्लाह फलाणे जे वास्ते बिहक़ तोखां दुआ घुरां थो, सुवाल करियां थो। केरु थो चवे? इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह। पोइ इमाम साहब जो ॻाल्हि क़बूल कई। हूं चवी तो हनफी आहियां, निमाज़ उहा पढ़ंदुसि जेका हनफी निमाज़ आहे, तो बंदियूं छापे छॾियूं हनफी निमाज़। हालांकि निमाज़ हिकिड़ी आहे। कहिड़ी निमाज़? निमाज़ मुहम्मदी। न निमाज़ शाफ़िई आहे, न मालिकी आहे, न हंबली आहे, न जाफरी आहे, न हनफी आहे। नमाज हिकिड़ी आहे, निमाज़ मुहम्मदी। तो नमाज हनफी किताब छापे छॾियो ऐं इमाम अबू हनीफा जो कौल तोखे क़बूल कोन्हे। चवे तो नाजाइज़ मकरूह आहे, दुआ अल्लाह खां डायरेक्ट करो बिना वास्ते वसीले तुफ़ैले मुहाबे। ऐं कॾहिं तव्हां सोचियो आहे माण्हू वञे थो डीसी साहब वटि, वरी मिसाल ॾींदा डीसी साहब जो, साईं पाण वञूं था डीसी वटि, डायरेक्ट त कोन वेंदासीं, पाण वेंदासीं वज़ीर आला वटि, डायरेक्ट त कोन वेंदासीं। पहिरीं मुलाक़ात कंदासीं पटेवाले सां, पीए सां, सेक्रेटरी सां, तंहिंखां पोइ वञी मुलाक़ात थींदी। अल्लाह खां बसि दुआ ईअं घुरी छॾींदा। डीसी वटि डायरेक्ट कोन थो वञी सघी, वज़ीर आला वटि वञी कोन थो सघी, अल्लाह खां डायरेक्ट दुआ घुरबी। इहो दलील पेश कंदा आहिनि। केॾो ज़ुल्म आहे अल्लाह जा बानो ॿुधण वारो, केॾो ज़ुल्म आहे। छाजे करे? जो अल्लाह जे लाइ मिसाल पेश कयो आहे डीसी जो ऐं वज़ीर आला जो। ज़ुल्म कोन्हे जेको काकूस ऐं पेशाब जो मोहताज जंहिं ते मौत ईंदो उनजो मिसाल तो पेश कयो आहे रब्बुल आलमीन जे लाइ कि अल्लाह जी तौहीन कोन्हे। मुंहिंजो हिकिड़ो नुक़्तो यादि रखी छॾियो, अल्लाह जो कसम खणी चवां थो, दिमाग़ में वेही रहियो, इंशाअल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे शिरक खां बचाईंदो। उहो नुक़्तो कहिड़ो? त मुशरिक हर दौर जे अंदरि अल्लाह खे इंसान जहिड़ो सम्झो आहे। मुशरिक अल्लाह खे छा सम्झो आहे? इंसान जहिड़ो। जी इंसान वटि सिफारिशी हूंदा आहिनि, चिठियूं खणी वेंदा आहियो, फोनूं कराईंदा आहियो, तॾहिं तव्हांजो कमु थींदो आहे। नऊज़ बिल्लाह, अल्लाह बि इंसान जहिड़ो आहे। छा अल्लाह बि इंसान जहिड़ो आहे? फरमाई लैस कमिस्लिही शैउन, उन जहिड़ी का शइ कोन्हे, रब जहिड़ो केरु बि कोन्हे। तूं अल्लाह जे लाइ मिसाल पेश करी पियो डीसी जो, वज़ीर आज़म जो, वज़ीर आला जो। ज़ुल्म जी हद त ॾिसो, जेको काकूस जे लाइ डेली टॉयलेट में वञे, जेको निंड करे, जेके मौत अचे, जेको व्यसन उन खां थी वञे, उनजो मिसाल तूं पेश करी पियो रब्बुल आलमीन जे लाइ, जंहिं जहिड़ो को आहे कोन। तो रब खे इंसान जहिड़ो सम्झो आहे। इहा आहे मुशरिक जी सभ खां वॾी ठोकर। हुन अल्लाह खे इंसान जहिड़ो सम्झो आहे। हालांकि हुन छा फरमायो? अल्लाह वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। असीं इंसान जी जेका शाह रग आहे न, इन खां बि उनखे वधीक वेझा आहियूं, इन खां बि उनखे वधीक वेझा आहियूं। मूंखे ॿुधाए हिते कहिड़ी सीढ़ी लॻाईंदे, कहिड़ो पटे वालो सॾींदे, कहिड़ो सेक्रेटरी हुन सां राब्तो कंदे, जेको शाह रग खां वधीक वेझो आहे। हाय अर्श ते मुस्तवी, उनजो इल्म, उनजी कुदरत, उनजो इहातो एतिरो वेझो आहे। तो रब खे सम्झो छा आहे? तव्हां वही सोचियो त सही। हू जॾहिं क़बूल करण ते अचे थो, दुश्मन जी दुआ क़बूल करे थो, नथो करे पैगंबर जी कोन थो करे। चाहे दुश्मन जी दुआ क़बूल करे, चाहे पंहिंजनि प्यारनि जी दुआ क़बूल न करे। छो त अलगनी आहे। अलगनी माना बेपरवाह, कंहिंजो मोहताज कोन्हे, कंहिंजे अॻियां लाचार ऐं बेवस कोन्हे। तव्हांखे हदीस बार बार ॿुधाईंदो आहियां, मुख़्तसर ॿुधायां थो, डेग कोन थो करियां। जॾहिं अल्लाह जे नबी मको फतह कयो, पाण फरमायो 4 ॼणा अहिड़ा आहिनि जेके बैतुल्लाह जे परदनि खे चंबड़ी पवनि तॾहिं बि क़तल कयो, मारजो। हुन में हिकिड़ो आहे इकरमा बिन अबी जहल,
अबू जहल जो पुट ख़बर पई भॼी निकितो मके खां ॿेड़ी वञे पई यमन उनमें सुवार थी वियो सुनन नसाई सुनन अबी दाऊद जी हदीस आहे सही सनद सां अल्लाह जी कुदरत विच समुंड में पए थो तूफ़ान अची बदीन वारा यादि अथो इहो साॻियो महीनो हो मई जो महीनो 21 तारीख़ 1999 मूंखे यादि आहे जेके जूना आहिनि तिन खे यादि हूंदो 1999 अॼु खां 26 साल अॻु में इन साॻिए महीने जे अंदरि बदीन में तूफ़ान आयो साइक्लोन 200 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हवा लॻी या रब जी महिरबानी जो बाद में हवा रुख पंहिंजो बदिलाए छॾियो वॾा बदीन ताईं माना त माण्हू गर्क थी विया एॾो हुनजो रोब प्रेशर हो हवा जो तूफ़ान जो ही ॿेड़ी में चढ़ियो तूफ़ान अची अल्लाह अकबर हाणे मूंखे ॿुधाए नंढड़ी ॿेड़ी 15-20 फुट वधि में वधि उनजी डेग हूंदी वही रुगो गौर करियो त मथां खां तेज़ हवाऊं ऐं हेठि छोलियूं हुजनि त ॿेड़ी जी हालत छा हूंदी वेठलनि जी हालत छा हूंदी 1999 में 21 जी राति जुमे जी राति हुजे ऐं पंहिंजे घर में हुअसि पको घर हो पर ख़ौफ़ इहो महसूस थियो त शायदि सुबुह ताईं बदीन वर्क थी वेंदो डप ऐं ख़ौफ़ सॼे शहर में धमाका हुजनि माण्हुनि जूं छितियूं उॾामंदियूं वञनि मुंहिंजी ड्यूटी हुजे सिटी ओपीडी जे अंदरि ॿिए ॾींहुं जॾहिं बरसाति हल्की थी अहिड़ी बरसाति में पंहिंजी ड्यूटी ते पए थो आहियां गोॾनि खां मथे मुंहिंजो पाणी ड्यूटी खे कोन छॾियो यकीन ॼाणो जॾहिं सिटी ओपीडी जे भरिसां पएतसि हिकिड़ी कार ॾिठमि जंहिंजा दरवाज़ा खुलिया पिया हुआ ऐं माण्हू हिकिड़ो बि कोन माण्हुनि खां पुछियमि ही छा आहे चईसीं राति जो जॾहिं 1:30 बजे हमरा हिते आया तूफ़ान जेको लॻो ज़ोरदार कार खे झॾे भॼी विया उन्हनि दरवाज़ा बंदि कोन कया इहा मौत जो डपु जॾहिं मौत अखियुनि जे साम्हूं माण्हू ॾिसंदो आहे दुनिया जी हर शइ खां विसरी वेंदी आहे कार बीठल आहे दरवाज़ा खुलिया पिया आहिनि हमरा मौजूद ई कोन्हे अॼु तव्हां कार खे छॾींदो ख़ाली दरवाज़ो खोले वेंदो खुलिया पिया हुआ दरवाज़ा ख़ाली माना ईअं न त तालो न ॾिनल हुजे दरवाज़ा बिल्कुलु खुलिया पिया हुआ कार छॾे भॼी विया कार छॾे मौत जो ख़ौफ़ 26 जनवरी 2001 बदीन में ज़लज़लो आयो ऐं ड्यूटी ते मौजूद वञा मूंखे यादि आहे ऐं उहो वरी अल्लाह जी कुदरत जुमे जो ॾींहुं उहो जुमे जो ॾींहुं ऐं ड्यूटी ते मौजूद हुजां ज़बरदस्त झटका आया बाद में माण्हुनि मूंखे ॿुधायो त साईं जेके माण्हू हजामनि वटि गुसल खाननि में वेंदी रहिया हुआ के अहिड़ा बि हुआ जेके वीचारा मौत जे ख़ौफ़ खां बिना कपिड़नि जे ॿाहिरि रोड ते अची बिना कपिड़नि जे ऐं जेके भरिसां बीठल हुआ तिन खे बि होश कोन हो तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो न त क़यामत ॾींहुं सभु माण्हू उगाड़ा हूंदा सैयदा आयशा रज़ी अल्लाह न फरमायो अल्लाह जे नबी पोइ त हर माण्हू ॿिए माण्हू जी ओभर खे ॾिसंदो तॾहिं पाण फरमायो आयशा मुआमलो तमामु सख़्तु हूंदो माण्हू खे पंहिंजो होश ई कोन हूंदो जो ॿिए जी शर्म ॻाल्हि निहारे ही त क़यामत जो नक्शो आहे दुनिया जे अंदरि रब ॾेखारियो जॾहिं ज़लज़लो आयो बदीन जे अंदरि माण्हू उघाड़ा थी गुसल खाननि मां ॿाहिरि निकिता ॿाहिरि जेके बीठल हुआ तिन खे पंहिंजो होश कोन्हे पंहिंजो होश कोन्हे सभु कंहिंखे डपो त आऊं थो मरां हू ॿेॾा निहारींदो किथे जेके पंहिंजे सिर सां लॻी पई आहे ॿेॾा कीअं निहारींदो इकरमा ॿेड़ी जे अंदरि सुवार थियो अल्लाह जी को तूफ़ान अची जबरदस्त तूफ़ान हाणे हुन दौर जा मुशरिक जेके हुआ न किन ॻाल्हियुनि में आउं चवंदो आहियां हिन दौर जे मुस्लमाननि खां चङा हुआ किन ॻाल्हियुनि में चङा हुआ ख़ुसूसन मके वारी साइड ते जेके काफ़िर हुआ उहे खड़ा हुआ मुनाफ़िक़त कोन कंदा हुआ जेका दिलि जी ॻाल्हि सां ज़बान ते मुनाफ़िक़त उन्हनि में कोन हुई मुनाफ़िक़ मदीने जे अंदरि अची उते पैदा थियो मके में कोन हुआ मके जा माण्हू खड़ा हुआ या पक्का मोमिन या पक्का काफ़िर उन्हनि मुनाफ़िक़त कोन हुई मुनाफ़िक़त पैदा थी मदीने जे अंदरि हमेशा खड़ो माण्हू हर पासे खड़ो हूंदो आहे जेके हूंदा आहिनि न अजाया मिठा मेसड़ा मुनाफ़िक़त घणो करे उन्हनि जे अंदरि हूंदी आहे
मैसरनि में घणो करे मुनाफ़िक़त हूंदी आहे, जज़्बाती माण्हू जे अंदरि घणो करे मुनाफ़िक़त न हूंदी। यादि रखी छॾियो, मके जे माण्हू जे अंदरि इहा शइ कोन्हे। ॿेड़ी हलाइण वारो मल्लाह, मल्लाह बि अरबी लफ़्ज़ थो मथां तव्हीं सम्झो को सिंधी जो लफ़्ज़ आहे। छा त मल्लाह असांजा ॿाहिरि वेठल हुजनि, मल्लाह अरबी जो लफ़्ज़ आहे। मिल हुन मां निकितल आहे लूण, छो त हुनजो तालुक घणो करे समुंड सां हूंदो, जंहिंजो पाणी लूणिया ठो आहे, तंहिंजे करे मल्लाह हुननि खे चइबो आहे, मुबालगे जो सीगो आहे। अल्लाह अकबर। हलाइण वारे तव्हांखे ॾिसो आहे काफ़िर जी अख़लिसू फ़इन्न आलिहतकुम ला तुग़नी अनकुम हाउना शैआ। ॿेड़ी वारो हिकिड़े अल्लाह खे ख़ालिस पुकारियो, हिते तव्हांजा ख़ुदा कम कोन ईंदा। ही काफ़िर आहे। ऐं अॼु जो मुस्लमान ॿेड़ी में हुजे, तूफ़ान अची वञे, को चवंदो ऐं अली मुंहिंजी मदद कर, ऐं पीर अब्दुल कादिर जिलानी मुंहिंजी मदद कर, ऐं मोइनुद्दीन चिश्ती मुंहिंजी मदद कर, ऐं कलंदर मुंहिंजी मदद कर, ऐं भिटाई मुंहिंजी मदद कर। रब खे कोन पुकारींदो। हू मके जो मुशरिक सभिनी खे विसारे हिकिड़े अल्लाह खे पुकारे थो, हिकिड़े अल्लाह खे पुकारियो। इकरमा हो त काफ़िर, पर किन किन माण्हू जूं तबियतूं ईअं चइजे त सलीमुल फितरत हूंदा आहिनि। ॻाल्हि खे सम्झी वियो, हिकिड़ो जुमिलो उन जी ज़िंदगी में तब्दीली आणे। असीं तकरीरूं ॿुधूं पिया सालनि खां, टके जी तब्दीली कोन्हे इल्ला माशा अल्लाह। सालनि खां तकरीरूं ॿुधूं पिया, क़ुरान ॿुधूं पिया, हदीसूं ॿुधूं पिया, का तब्दीली कोन्हे इल्ला माशा अल्लाह। ऐं उन माण्हू पंहिंजो अक़ीदो सुधारियो हिकिड़े जुमिले जे करे। जेॾी महिल हुन चयो न ॿेड़ी हलाइण वारे त हिकिड़े अल्लाह खे ख़ालिस पुकारियो, त इकरमा सोचियो दिलि में, इहा ॻाल्हि त मोहम्मद रसूलुल्लाह सासम करे थो, जेखां भॻो आहियां, जेखां भॻो आहियां, इहा ॻाल्हि त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे थो। अल्लाह खां दुआ घुरे, मुंहिंजा रब तूफ़ान खां बची वियुसि, तुंहिंजे प्यारे पैगंबर हथ ते वञी मुस्लमान थींदुसि। अल्लाह तूफ़ान खे टारे छॾियो। अॼु अमेरिका में ताक़त कोन्हे, चाइना में ताक़त कोन्हे, रूस में ताक़त कोन्हे, जर्मनी बर्तानिया में ताक़त कोन्हे जो सामूंडी तूफ़ान जो रुख बदिलाए सघे। हुन दुआ घुरी, अल्लाह तूफ़ान टारे छॾियो। उहो इकरमा अची मुस्लमान थियो। आऊं पुछां थो, इकरमा दुआ घुरी, कंहिंजो वास्तो, कंहिंजो वसीलो तुफ़ैल मुहाबो वरताई? तूं कीअं थो चवीं त अल्लाह डायरेक्ट दुआ क़बूल कोन थो करे? ही त काफ़िर जो मिसाल आहे, गैर मुस्लिम जो मिसाल आहे, जिते अल्लाह दुआ क़बूल कोन थो करे। अस्तगफिरुल्लाह, अल्लाह जे बारे में हेॾी बदगुमानी, इहो अल्लाह ते इल्ज़ाम बहतान आहे। जे रब चयो मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदुसि, हू क़बूल करे थो न करे। क़ुरान तो खोलियो, ज़करिया अलैहिस्सलाम खे ओड़ो थी वियो, ज़ाल संड आहे, ॿार ॼणण जे लाइक़ु कोन्हे, पाण पोड़ो आहे, कंहिंखां दुआ घुरियईं, रब इन्नी वहनल अज़ुम मिनी, ऐं मुंहिंजा रब मुंहिंजा हॾड़ा कमज़ोर थी चुका, वार सफ़ेद थी चुका, पर तोखां दुआऊं घुरी कॾहिं आऊं ख़ाली हथे कोन वियो आहियां। अल्लाह ज़करिया अलैहिस्सलाम खे पीरी जे अंदरि पुटु ॾिनो, दुआ क़बूल कयईं कोन कयईं। यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में आहे, आऊं पुछां थो कंहिंखे पुकारियईं? हज़रत नूह अलैहिस्सलाम खे, आदम अलैहिस्सलाम खे, अल्लाह जे प्यारे पैगंबर खे, कंहिंखे पुकारियईं? ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ऐं अल्लाह तोखां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, तुंहिंजी ज़ात हर ऐब खां पाक आहे, मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो आहे। अल्लाह मच्छी जे पेट मां ॿाहिरि कढियो या कोन कढियो? कंहिंखां दुआ घुराई? इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में छुड़ायो वियो, वॾे ओड़ो में सॼी क़ौम दुश्मन, वक़्त जो बादशाह दुश्मन, पीउ दुश्मन। ॾिसो अक़ीदो केॾी अहम शइ आहे। पीउ दुश्मन आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जो, पीउ दुश्मन। हालांकि पीउ खे पंहिंजे पुट सां वरी मोहबत हूंदी आहे, पर अक़ीदो ॾिसो केॾे क़दुरु अहम आहे जो पीउ दुश्मन थी पियो पंहिंजे पुट इब्राहिम अलैहिस्सलाम जो, छो त तौहीद खे क़बूल कयो, ही मुशरिक हो। इब्राहिम तोखे पत्थर हणंदुसि, लारजुमन्नक,
ज़रूर ब ज़रूर तोखे पत्थर हणंदसि, मूंखां परे थी। पीउ चवे थो तोखे पत्थर हणंदसि पुट खे। हालांकि पीउ त पंहिंजे पुटनि जे लाइ कुर्बानियूं ॾींदा आहिनि, वरी कावड़ियो छो कावड़ियो आहे? छा इब्राहिम अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह को गैर शरई कमु कयो? नऊज़ बिल्लाह हुन जे अंदरि के ख़राब आदतूं हुयूं? हू त वॾो नेक इंसान हो, पर पीउ खे कावड़ थी आहे त इब्राहिम अल्लाह जी ॻाल्हि करे थो, ॿियनि खे छॾे थो, उन्हनि जो रद्द करे थो, तंहिंजे करे कावड़ियो, तौहीद जे करे, शिरक जो रद्द करण जे करे। तो छा थियो? बादशाह, कौम, पीउ सभिनी गॾिजी उछलायो बाहि जे अंदरि। ओड़ा जे अंदरि उछलाइनि था इब्राहिम अलैहिस्सलाम खे। आऊं तव्हां खां पुछां थो, महमूद पवर वारो, इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾोह कहिड़ो हो? छा नऊज़ बिल्लाह उनको धाड़ो हुयो? छा नऊज़ बिल्लाह उन जे अंदरि का अखलाकी बुराई हुई? वॾो नेक इंसान, मुत्तकी परहेज़गार, छो उछलायो वियो? अल्लाह जी तौहीद बयान करण जे करे, शिरक जो रद्द करण जे करे। ऐं जॾहिं उछलायो वियो, छा बाहि साड़े छॾियो? बाहि साड़े छॾियो? असीं माण्हुनि खां ॾिजंदा आहियूं, तौहीद बयान कंदासीं, मथां को कावड़ जी पवे, मथां को धक हणे, मारे विझे, गोली हणे। अल्लाह जा बाना कहिड़ी ॻाल्हि आहे? तौहीद बयान कंदे मौत बची वियो तॾहिं सुरखूरो आहियूं, तॾहिं कामयाब आहियूं। इन्नल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू, बेशक अल्लाह मोमिननि जो दिफ़ा करे थो। रब्बुल आलमीन पाण दिफ़ा कंदो आहे, बचाव कंदो आहे। जॾहिं उछलायो वियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में, बाहि जा मच जेके सिमना मथे ताईं वञनि पिया, अल्लाह अकबर। पर बाहि साड़ियो छो कोन साड़ियो? इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ बि घुरी बाहि जे अंदरि, कंहिंखे पुकारियो न अल्लाह जे प्यारे पैगंबर खे, न नूह अलैहिस्सलाम खे, न इदरीस अलैहिस्सलाम खे, न आदम अलैहिस्सलाम खे, पुकारियो पंहिंजे प्यारे परवरदिगार खे। हस्बुनल्लाह व निअमल वकील, असांजे लाइ अल्लाह ई काफ़ी आहे, जेको केॾो न सुहिणो कारसाज़ आहे। बुखारी रवायत। ऐं पोइ अल्लाह कीअं मदद कई? रब जी कुदरत ॾिसो न, अल्लाह जी अज़मत ॾिसो। अल्लाह हुक्म करिया, बरसात वसिया, बाहि विसामी वञिया, अल्लाह हुक्म करिया, तूफ़ान लॻिया, काठियूं उॾामी वञनि। रब कादिर आहे, पर अल्लाह ॾेखारण चाहे थो त आऊं हर शइ ते कादिर आहियां। बाहि में साड़ण जी ताक़त बि मुंहिंजे हुक्म सां आहे। आऊं हुक्म न करियां, बाहि कोन साड़ी। ऐं पोइ थियो ई जॾहिं बाहि में उछलायो वियो, अल्लाह हुक्म ॾिनो, या नारो कूनी बर्दो व सलाम अला इब्राहिम। ऐं बाहि, अल्लाह कंहिंसां कलाम कयो? बाहि सां। ॾिसो अल्लाह जी कुदरत ऐं ताक़त। हू चाहे बाहि खे ॿुधराए छॾे। बाहि जा कन के ॾिठा आहिनि? अॼु ताईं तव्हां मां के बाहि जा कन ॾिठा आहिनि? जेकॾहिं के ॾिठा हुजनि त उहे ॿुधाए। लेकिन रब चाहे त बाहि खे ॿुधराए छॾे। रब चाहे पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾे। रब चाहे आसमान खां ॻाल्हाए, रब चाहे धरती खां ॻाल्हाए, हर शइ ते क़ादिर आहे। चाहे त धरती खां ॻाल्हाए, आसमान खां ॻाल्हाए, जंहिंजी ज़बान बि कोन्हे, ॼारी बि कोन्हे, ॾंद बि कोन्हे, चप बि कोन्हे। बाहि जा चप आहिनि? कन आहिनि? अल्लाह हुक्म कयो, ऐं बाहि इब्राहिम ते थधी थी वञे। सिर्फ़ थधी न, कॾहिं कॾहिं थधिकार माण्हू खे ठारे विझंदी आहे। माण्हू सर्दी जे करे मरी पवंदा आहिनि। अख़बार में पढ़ंदा कोन आहियो केतिरा माण्हू जेके ॿार सुतल हुआ सर्दी जे करे मरी विया। सिर्फ़ थधी न, सलामती वारी बि थी वञ। ऐं पोइ दुनिया ॾिठो इब्राहिम अंदरि मौजूदु आहे, बाहि साड़े कोन पई, को ॿियो दाख़िल थिया, सड़ी रख थी वञे। अल्लाह अकबर। अल्लाह दुआ ॿुधी आहे कोन ॿुधी? कंहिंजो वास्तो आहे, कंहिंजो वसीलो आहे, कंहिंजो तुफ़ैल आहे। अल्लाह जे नबी फरमाए, हिकिड़े अल्लाह जी इबादत ऐं उन सां गॾु कंहिं शइ खे शरीक कोन्हे करणो। ऐं असां शरीक कयूं था। शिरक जा केतिरा ई क़िस्म आहिनि। हिकिड़ो दुआ ॿुधायूं, अल्लाह खां सवाइ कंहिंखां घुरड़ी कोन्हे शिरक आहे। नज़रो न्यास, कुर्बानी करणु इबादत आहे। असांजा उहे मुस्लमान ॿाहिरि गौर कनि जेके हितां जानवर काहे के दरगाह ते वञनि था, उते ज़बह कंदा आहिनि। जॾहिं पुछंदा आहियूं बाबा छो, चई अल्लाह करण।
बाबा अल्लाह कारण आहे त घर में कुर्बान करी आहे न, घर में दबा करी आहे न। हितां काए तूं दरगाह ते वियो आई, अल्लाह कारण कोन्हे, तूं चाहीं थो त कब्र वारो दरगाह वारो राज़ी थी वञे। इहो शिरक अकबर, माना उहो शिरक जंहिंसां माण्हू इस्लाम मां ख़ारिज थी वञे, इस्लाम में रहंदो ई कोन। कुरान में अल्लाह छा फरमायो, इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। अल्लाह ताला सूरह बकरा में फरमाए 4 शयूं अल्लाह तव्हां ते हराम कयूं। मोइल से हराम आहे, रत हराम आहे, सूअर जो गोश्त हराम आहे, ऐं हर उहा शइ जंहिं ते अल्लाह खां सवाइ ॿिए जो नालो पुकारियो वञे। अला ही ढगो पाॾो फलाणे जे नाले आहे, ही छेलो फलाणे बुज़ुर्ग जे नाले आहे, ही कुकड़ फलाणे बुज़ुर्ग जे नाले आहे, माना तव्हां गैर अल्लाह जे नाले मनसूब करे छॾियो। हालांकि यादि रखो, गुज़ारण वारो कंहिं बि शइ जो मालिक कोन्हे। खुद फिक़्ह हनफी जे किताब फतावा शामी में लिखियलु आहे त मैयत कंहिं शइ जो मालिक कोन्हे। मरण वारो कंहिं शइ जो मालिक आहे कोन्हे। हेॾा मोह पुट पहुची वेंदा, मौलवी साहिब साईं असांजो विरसो केतिरो थो थिए ॿुधाए, ईअं थिए थो कोन थो थिए? बाबा मरे थो, औलाद पइजो वञे मौलवी साहिब वटि, साईं असां असांजा करे ॾेखार, ॿुधाए मुंहिंजो विरसो केतिरो थींदो। माना मरण वारो मालिक न आहे। हाणे टिपड़ ॿिया खणी विया, हाणे टपड़ विराहिबो, मैयत मालिक कोन्हे कंहिं शइ जो, तंहिंजे करे पुट वञनि था मौलवी वटि, असांजो हिसो केतिरो थींदो ॿुधाए। अल्लाह अकबर। ऐं असीं वञूं था जानवर काहे। इहो शिरक आहे, वॾो यादि रखी छॾियो। ख़ुदि फिक़्ह हनफी जे किताबनि में लिखियलु आहे। फतावा अज़ीज़िया कॾहिं पढ़ी ॾिसो, फतावा अज़ीज़िया, फतावा शामी, उन्हनि लिखियो आहे इहो शिरक आहे, बल्कि कुफर आहे। छो त जानवर ज़बह करणु इबादत आहे, ऐं इबादत सिर्फ़ अल्लाह जी थी। नज़रो न्याज़ करणु इबादत आहे, ऐं सिर्फ़ अल्लाह जी इबादत थी। हत्ता कि असांजी ईमान जी कमज़ोरी ॾिसो, पीठी में धागा, तावीज़, भला धागो ऐं तावीज़ तंदुरुस्ती ॾींदो, बीमारी ख़तम कंदो? अल्लाह जे रसूल करे धागो ॿधो, करे के सहाबी ॿधो, आहे को दलील? पाण सुगरा फरमायो, मन तअल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक, जे तावीज़ ॿधो उन्हें शिरक कयो। सही क़ुरान ॿधूं था। हाणे तव्हां सोचो, मूंखे पाण ॿुधाए तूं गौर सां, क़ुरान करीम तुंहिंजी गिची में ॿधल आहे, तूं काकूस ते वञी, तोहीन कोन्हे? तूं पेशाब करी थो, तोहीन कोन्हे? तूं गार गंद करी पियो, कूड़ ॻाल्हाई पियो, तोहीन कोन्हे? तूं ज़ाल वटि वञी पियो, तोहीन कोन्हे? छा क़ुरान इन लाइ आयो आहे गिची में ॿधो वञे? क़ुरान आयो आहे त असीं उनखे पढ़ूं, सम्झूं, उन मुताबिक़ अक़ीदो बनायूं, अमल बनायूं। क़ुरान झटकाइण लाइ कोन आयो आहे। दलील सही ॾिसो, क़ुरान में अल्लाह फरमायो आहे त क़ुरान में शिफ़ा आहे, तंहिंजे करे गिची में ॿधो था। ठीकु आहे, पोइ अल्लाह त क़ुरान में फरमायो आहे माखी में बि शिफ़ा आहे। माखी में शिफ़ा आहे न, फ़ीह शिफ़ाउन लिन्नास। क़ुरान में अल्लाह फरमायो सूरह नहल जे अंदरि, हाणे हीअं कजो, माखी खाइण जे बजाए सुभाणे खां तव्हांजी गिची में बोतल ॿधल हुजे, शहर बदीन वञो, गिची में बोतल ॿधल हुजे, लटके पई। केरु पुछे बाबा छो बोतल ॿधी अथई? जॾहिं अल्लाह क़ुरान में फरमायो आहे माखी में शिफ़ा आहे, तंहिंजे करे गिची में बोतल ॿधी अथमि। माण्हू तव्हां ते खिलंदा, चर्चा हणंदा, टोकूं कंदा न, चरियो थियो ई त निभाला, चरियो थियो ई। माखी में शिफ़ा आहे, शिफ़ा मिलंदी खाइण सां, वापराइण सां, गिची में ॿधण सां न। क़ुरान में शिफ़ा आहे पढ़ण जे लाइ, पढ़ण सां मिले थी, दम करण सां, अमल करण सां, अक़ीदो बनाइण सां। इहो आहे क़ुरान में शिफ़ा, ॿधण सां न। अल्लाहु अकबर। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह असां हनफी दोस्त चवंदा आहिनि, माफ़ कजो, चाहे बरेलवी हुजनि चाहे देवबंदी हुजनि, चवंदा आहिनि असांजे फ़िक़्ह हनफी जी पोख अब्दुल्लाह बिन मसूद पोखी आहे। दुर मुख़्तार जे अंदरि हवालो आहे, दुर मुख़्तार जो हवालो। फ़िक़्ह हनफी जी पोख के पोखी आहे? सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद। कॾहिं तो अब्दुल्लाह बिन मसूद जो अक़ीदो पढ़ियो आहे हदीसनि जे किताबनि में, घर में दाख़िल थियो आहे,
ज़ाल जो नालो ज़ैनब आहे, गिची में धागो बदल अथसि, गिची में धागो आहे। अब्दुल्ला बिन मसूद फौरन पुछियो, ज़ैनब धागो तो छो बधो आहे? ॾिसो माना उन ज़माने में धागे बदलण जो रवाज कोन हो। रवाज हो जा त अब्दुल्ला बिन मसूद ज़ाल खां कोन पुछे हा ऐं ॿुधाईंदो हला शिरक बिदत घणो करे औरतनि में इहे शयूं आम थी घणो करे। अॼु को घोड़ा घोड़ा लॻी पई आहे असांजे घर में जिन आहे जिन आहे जिन आहे, ऐं जिन वरी सिर्फ़ नौजवान छोकिरी लॻी पोड़ी हिनखे चई कोन थो। इहा ज़ुल्म जी हद आहे। अमेरिका यूरोप जा जिन कोन्हे, जिन सभु हिते लही पिया आहिनि। हिकिड़े मौलवी मूंखे चयो जिन ईंदा आहिनि माना मुस्लमाननि खे वॾो जाहिल। क़ुर में अल्लाह फरमाए थो मोमिन ते तुंहिंजो वस हलंदो ई कोन, मोमिन ते तुंहिंजो वस कोन हलंदो, ऐं इब्लीस कहिड़ा जिन हले मुशरिक ते उनजो वस थो न। जेको क़ुर पढ़े सुबुह शाम जो दुआऊं पढ़े जिन जे वेझो बि कोन ईंदो। हिते सभु नौजवान छोकिरियूं जिन में वरतियूं पयूं, सभु नौजवान छोकिरियूं। पोइ मुला छा कंदा आहिनि, अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾे। काफ़ी अहिड़ा आहिनि, थोरा के जॻह हूंदा कमरे में वठी वेंदा आहिनि अलॻि, केर बि कोन हूंदो आहे। बाज़ औक़ात सभिनी चवंदा आहिनि ॿाहिरि निकिरो। जिन चवे थो ॿिया बीठल हूंदा कोन निकिरंदुसि। हरामती हद ॾिसो, बदमाशी जी हद ॾिसो न। जिन चवे थो ॿिया बीठल हूंदा ऐं कोन निकिरंदुसि। हाणे अकेली औरत घुर्जे मलून लानती प्यारे पैगंबर दी नाफ़रमानी करे। अल्लाह ने भी फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला यखलुफन्न बिइमरातिन लैस माज़ू महरमिन मिनहा फिन सालिसु व शैतान। अब मुस्नद अबी अहमदी हदीस सही सनद सां पान फरमाए अल्लाह ते क़यामत ईमान है उनके गुर्जे कदे गैर औरत सां अकेलो न थिए। अकेलो थींदो तियूं शैतान अची वेंदो। ही कमरे में अलॻि वठी वञे ऐं बेहयाई मुड़ुस ॿाहिरि बीठो आहे, पीउ ॿाहिरि बीठो आहे, अंदरि फीणा पिया रखजनि। ज़ुल्म कोन्हे तो पंहिंजी नौजवान भेण नौजवान घरवारी उनजे हवाले करे छॾी मौलवी ते। मौलवी छा उनखे नफ़्स कोन्हे, उन सां गॾु शैतान कोन्हे? ज़ुल्म त ॾिसो इंसान केतिरो बेहया थी वञे थो जॾहिं दीन खां परे थिए। वरी छा कंदा आहिनि बाज़ मौलवी हथ लॻाईंदा आहिनि औरतुनि खे। अल्लाह अकबर, हथ लॻाइण बि जाइज़ कोन्हे। सऊदी अरब जो मुफ्ती आज़म शेख अब्दुल अज़ीज़ बिन अब्दुल्ला बिन बाज़ ये हक़ानी उलमा हुआ, अल्लाह जो मथां लखे रहमत हुजनि। कंहिं माण्हू चयो सही, हिकिड़ो माण्हू अचे थो चवे थो क़ुर पढ़ंदुसि हथ लॻाईंदुसि। शेख चयो न, हथ लॻाइण जो को जवाब कोन्हे। क़ुर में ताक़त आहे, हथ में कोन्हे। डायरेक्ट क़ुर पढ़े हथ न लॻाए औरत खे। इहो नाजाइज़ तरीक़ो आहे, बुछड़ाई जो रस्तो आहे। ऐं टी शइ वरी कहिड़ी कंदा आहिनि, औरत खे बेपर्दा बि कंदा आहिनि। चेहरे तां निकाब लाहे, निकाब लाहींदी आहे चवंदे जिन निकिरंदो। औरत खे बेपर्दा कंदा आहिनि। ज़ुल्म ॾिसो, बेपर्दा करण वारा, हथ लाइण वारा, अकेला इख्तियार करण वारा, ये शैतानी जा चेला आहे, मोमिन न आहिनि। अल्लाह जा पाना तव्हां पाण क़ुर पढ़ो, क़ुर जी तालीम हासिल करियो। घर में तौहीद हुजे, सुबह शाम जो दुआ हुजनि, क़ुर जी तिलावत आहे। ही शैतान जिन छा थो करे सघे? कहिड़ी हुनजी हैसियत ते खां ॾिजो पिया। तुंहिंजे जिन जी ताक़त ॿुधायां, छा जिन में ताक़त आहे? अल्लाह जे नबी फरमायो दरवाज़े जो कुंडो बिस्मिल्लाह करे बंदि करियो, उन ई कुंडी खे शैतान खोले नथो सघे। हाणे वई अंदाज़ो लॻा, इहा तुंहिंजो शैतान, तुंहिंजो जिन जंहिंजी ताक़त अल्लाह जे ज़िक्र जे मुक़ाबले में बिस्मिल्लाह रुगो चई कुंडी ॾे। शैतान जिन इहो दरवाज़ो नथो खोले सघे। रब जे क़ुर जे मुक़ाबले में, अल्लाह जे नबी जी दुआनि ज़िक्र जे मुक़ाबले में छा ही शैतान अची सघे थो? तव्हां पाण ईमान जा कमज़ोर आहियो। घर में बुज़दिली जूं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं, पोइ इहे ई थींदो। सॼो ॾींहुं घर में इहा ॻाल्हि लॻी पिया, फलाणे खे जिन फलाणे खे जिन, उहे शैतान हलनि पिया, ॿुधनि पिया, ॾिसंदा ही भाड़िया सां गॾु ॾिजनि पिया, पोइ तव्हां ते हमलो कनि था। ऐं ॿियूं के छोकिरियूं बि आहिनि जेके घणो करे अदाकारी कनि थियूं। हाणे माउ पीउ ॻाल्हि मञींदा कोन जल्दी, पोइ गेग कंदियूं आहिनि, वॾियूं फनकारियूं कंदियूं आहिनि, किरी पहुंदियूं आहिनि, छड़ियूं हणंदियूं आहिनि। असांजे बदीन जे अंदरि मूंखे यादि आहे मोहम्मद उमर ज़रगर साहब हूंदो, ॿुधारे वियो, पर खरो माण्हू असांजे पाड़े में रहंदो।
त हिकिड़ी बदीन जी औरत उन ज़माने में इहो माना त मसइलो पैदा कयो त मूंखे जिन आहे। उहो ज़हीन माण्हू हुन चयो हाणे आऊं तो इलाज करियांसि। बंदूक दो नाली भरे आयो है न, दो नाली बंदूक ॿई कारतूस जे साम्हूं लॻाई कि हाणे हिनखे गोली तो हणा, गोली माई खे कोन लॻंदी, जिन खे लॻंदी। गोली माई खे कोन लॻंदी, जिन खे लॻंदी। रुगो बंदूक ई खई, माई जी किरी पई पिरंदे, ख़ुदा जे वास्ते छाजो जिन मूं त ठगी पई। सो आईंदा बंदूक तयार रखो, दो नाली बंदूक हुजे। पोइ चओ जिन खे हाणे गोली लॻंदी, जिन खे। अलाह जा बानो कहिड़ियूं असां ठगियूं कयूं आहिनि। मुल्क खे रुगो इन्हनि फितरनि जे अंदरि गर्क करे छॾियो आहे। ही यूरोप ऐं अमेरिका जा जेके गैर मुस्लिमनि से मदद सां ज़िंदगी गुज़ारियूं पिया, असीं डपे खौफ़ में ज़िंदगी गुज़ारियूं पिया। ही ईमान असांजो। अल्लाह अकबर। तंहिंजे करे दोस्तो पहिरियों नुक़्तो त अल्लाह जे नबी फरमायो ताबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैअन। शिरक अची वियो, अल्लाह जो कसम खणी चवां थो, हमेशा उहो माण्हू जहन्नम में रहंदो। ख़ुदा पंहिंजे अक़ीदे खे सुधारियो। असांजूं ॻाल्हियूं खरियूं आहिनि, खारियूं बि आहिनि, पर तव्हांजा ख़ैर खायूं। हिकिड़े अहसासु थींदो ख़ैर खायूं, शिरक कंदे तव्हांजो मौत थी वियो, हमेशा जहन्नम जे अंदरि रहे, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। सुञाणो पंहिंजे परवरदिगार खे। कहिड़ी शइ आहे जेको अल्लाह ॾियण ते क़ादिर कोन्हे, रब खां घुरी त ॾिसो। उन खां पोइ अल्लाह जे नबी ॿी जेका ॻाल्हि जेका उन माण्हू खे ॿुधाई, आराबी खे, पाल फरमाईंदा तोक़ीमुस सलातल मक्तूबा, तूं फर्ज़ निमाज़ क़ाइम कर, फर्ज़ निमाज़ क़ाइम कर। अॼु फर्ज़ निमाज़ आहे पाण वटि। जी साईं अॻ में ॻाल्हि कई पई, असांजूं मस्जिदूं फजर ते वीरान हूंदी, 5 वक़्त निमाज़ कोन पढ़ो। हालांकि निमाज़ खे छॾणु कुफर आहे। निमाज़ खे छॾण वारो मुशरिक आहे, जेको दाइमी तौर ते छॾे थो, सुस्ती करे थो, मुनाफ़िक आहे। क़ुरान हदीस भरिया पियो आहे। सुस्ती करण वारो मुनाफ़िक आहे, छॾण वारे जो इस्लाम सां तालुक ई कोन्हे, उहो शिरक में गर्क थी वञे थो, कुफर में हलियो वञे। अॼु पाण खे छा चयो वियो आहे? रोज़ा निमाज़ूं ई पिण चङो कनि। असांखे इहे शहर पढ़ी ॿुधाया वञनि था बैत, माना रोज़ो निमाज़ मिड़ई चङो कनि। निमाज़ न पढ़ियाई, रोज़ो न रखियाई, ठीकु आहे, कमु हली वेंदो। छा क़ुरान ईअं चयो आहे? क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर रस्म रब्बिही फसल्ला। तहक़ीक़ उहो माण्हू पाक थी वियो, जंहिं पंहिंजे रब जो नालो वरितो ऐं नमाज़ पढ़ंदो रहियो, उहो कामयाब थी वियो। अल्लाह चवे थो कामयाब थी वियो, ही चवे थो त बाबा न पढ़े तॾहिं गुज़ारो थी वेंदो। बल्कि ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी छा फरमायो? मन तरक सलातल असर फ़क़द हबित अमलुहु। जे विची नमाज़ छॾे ॾिनी, बुखारी जी हदीस आहे, उन जा अमल चट थी विया। हिकिड़ी विची नमाज़, वही सोचो असां पंहिंजी ज़िंदगी में घणियूं नमाज़ूं छॾियूं। हिकिड़ी विची नमाज़ छॾे थो, नमाज़ अमल बर्बाद। ऐं अल्लाह जे नबी फरमायो, ॿ नमाज़ूं मुनाफ़िक ते ॻरी वञे। इन अस्कल सलातिन अलल मुनाफिकीन सलातुल फजर व सलातुल इशा। ॿ नमाज़ूं मुनाफिकनि ते ॻरियूं आहिनि, फजर जी नमाज़ ऐं सुभाणे जी नमाज़। मुनाफिक इहे ॿई नमाज़ूं जमात सां कोन पढ़ंदो आहे घणो करे। छो? हू ॾेखारींदो आहे माण्हुनि खे तव्हां नमाज़ पढ़णु चाहियो। माण्हू ॾिसनि, अॻी नमाज़ ते दुकान खुलिया पिया आहिनि, विची ते दुकान खुलिया पिया आहिनि, सांझी नमाज़ ते बि कुझु दुकान खुलियल आहिनि, फजर ते सभु माण्हू सुता पिया आहिनि, बाज़ारियूं बंदि आहिनि, इशा ते बि घणो करे बाज़ारियूं बंदि आहिनि। हाणे ॾिसंदो केरु जिन खे ॾेखारण जे लाइ चए पियो, उहे त सुता पिया आहिनि या आहिनि ई कोन, घर वेठा आहिनि। तंहिंजे करे घणो करे मुनाफ़िक इहे 2 नमाज़ूं जमात सां कोन पढ़ंदो आहे, उन ते 3 नमाज़ूं ॻरियूं आहिनि। पर अल्लाह जे नबी अॻिते फरमायो, जेकॾहिं हिननि खे ख़बर पइजी वञे ॿिन्ही नमाज़नि में केॾो अजर सवाब आहे, त हू त गोदन पर घिसकी पइजी वञे। गोदन पर घिसकी जेकॾहिं ख़बर पइजी वञे। हिकिड़ो मिसाल ॾियां, पाण जाइज़ो वठूं था पंहिंजे ईमान जो। या अल्लाह जे नबी हेॾियूं फज़ीलतूं ॿुधायूं आहिनि, क़ुरान भरियो पियो फज़ीलतनि सां, त निमाज़ जी पाबंदी जी केॾी फज़ीलत आहे। जेकॾहिं आउं सुभाणे ऐलान करियां बिलफर्ज़ एतिरा मूं वटि पैसा अची वञनि, त सुभाणे हिन मस्जिद में जेको फजर निमाज़ ईंदो,
उनखे 1 लख रुपया ऐं इनाम ॾींदुसि। 1 लख रुपया ऐं इनाम ॾींदुसि। सच ॿुधायो, राति खां हिते बिस्तरा लॻाए सुम्ही पवंदा आहियो, कोन सुम्ही पवंदा? जेका को 12,000 जे लाइ धूड़ पई पाए, बिस्तरा ॿाहिरि लॻाईंदा कोन लॻाईंदा? मस्जिद में जॻह कोन मिलंदी, जॻह कोन मिलंदी मस्जिद में। ॿाहिरि निमाज़ जी जमात खड़ी थी वेंदी, सिर्फ़ लख रुपए जो ऐलान थिए। छो त असीं दुनिया जा पुजारी आहियूं। होॾां रब्बुल आलमीन हेॾा वाइदा कया आहिनि, पर असांजो ईमान कमज़ोर आहे। ईमान कमज़ोर आहे। हिकु दफ़े पाण सुगुरा कब्रिस्तान खां लंघिया, हिकिड़ी क़बर ॾिसनि था। पाण फरमाईंदा कंहिंजी क़बर आहे? माना अल्लाह जो नबी आलिमुल ग़ैब कोन्हे, वरना ख़बर पइजी वञा त कंहिंजी क़बर आहे। सहाबा खां पुछनि था कंहिंजी क़बर आहे? सहाबा चवंदी फलाणो फलाणो उनजी क़बर आहे। पाण फरमाइनि था ही जेको मरी चुको आहे, क़बर में पियो आहे, इन जे लाइ ही तव्हांजी पूरी दुनिया जेका बाक़ी आहे, इन खां 2 रकातूं अफ़ज़ल ऐं बहितर आहिनि। जंहिंजी माना इहा त जेकॾहिं हिनखे ज़िंदगी मिली वञे नई दुनिया में, ही तमन्ना करे त मूंखे दुनिया में मोकिलियो वञे, ही दुनिया जूं दौलतूं छॾे 2 रकातूं पढ़ंदो, बंगला कोन ख़रीद कंदो, ज़मीनूं ख़रीद कोन कंदो। हिन जी हसरत हूंदी मूंखे 2 रकातनि जो सिर्फ़ टाइम मिली वञे। इन हदीस में ज़ाहिर थिए थो ही दुनिया 2 रकातनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे। अल्लाह जे नबी जो फरमान बि फजर निमाज़ 2 रकातूं दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे उन खां 2 रकातूं अफ़ज़ल आहिनि। फजर जूं 2 रकातूं सुन्नत। ही पूरी दुनिया 2 रकातनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे। पर छा आहे, ग़ैब ते असांजो ईमान सही आहे कोन। ग़ैब ते सचो ईमान हुजे कॾहिं नमाज़ कोन वञे हा, कॾहिं फजर नमाज़ कोन वञे हा, इंसान आहे, कॾहिं अहिड़ो को उज़र थी पवे ॿी ॻाल्हि आहे। पर आदतन फजर जी नमाज़ छॾणु, अॼु माफ़ कजो, ख़बर पवंदी आहे बाद औक़ात त मौलवी साहब ई फजर नमाज़ ते कोन पवंदा आहिनि। अस्तग़फिरुल्लाह, मूंखे ॿुधाए पोइ उन ॻोठ जो हाल छा हूंदो जॾहिं मौलवी फजर नमाज़ ते न पहुचे, त पोइ उन ॻोठ जो हाल छा हूंदो ऐं उनजी पंहिंजी ईमानी हालत छा हूंदी। मुंहिंजो नुक़्तो यादि रखिजो, जीअं तव्हां गुनाह कंदो अल्लाह तव्हांखां नेकी जी तौफ़ीक़ खसींदो। गुनाह सां नेकी जी तौफ़ीक़ खसिजे ऐं ॿियो गुनाह आसान थी वञे। ऐं जीअं तव्हां नेकी ज़्यादा कंदो, नेकी जी तौफ़ीक़ ज़्यादा मिलंदी, गुनाहनि खां तव्हीं परे थी वेंदा। जॾहिं तव्हां ॾिसो त फजर जी नमाज़ वञे पई, जाइज़ो वठिजो ऐं कहिड़े गुनाह में ग़र्क़ कयां जो अल्लाह मूंखे तौफ़ीक़ न पियो ॾे। कहिड़ो गुनाह करियां पियो जो रब मूंखे तौफ़ीक़ नथो ॾे। गुनाहनि सां तौफ़ीक़ खसबी आहे नेकियुनि जी, यादि रखी छॾे। नेकी ॾुखी थी पवंदी, गुनाह आसान थी वेंदो। पर जॾहिं नेकियूं लगातार कंदा, नेकी आसान थी वेंदी, गुनाह ॾुखियो थी पवंदो। उन खां पोइ टियों नुक़्तो अल्लाह जे नबी फरमायो, तोखे ज़कात फ़र्ज़ अदा करणी आहे। मुख़्तसर ॿुधायां थो, हर को माण्हू जाइज़ो वठे, बकरियूं केतिरियूं आहिनि, ढगियूं केतिरियूं आहिनि, मेहियूं या उठ केतिरा आहिनि, उलमा खां पुछे केतिरी ज़कात थींदी, अदा करे। सोन केतिरो आहे, घर में या दुकान ते ज़कात अदा करणी आहे। फसल केतिरो लहे थो, ज़कात अदा करणी आहे। ऐं ज़कात न अदा करण बि गुनाह कबीरा। अॼु बरकतूं छो कोन्हनि, पाण ज़कात अदा करियूं ई कोन था, इल्ला माशा अल्लाह। चौथे नंबर ते पाण फरमाइनि था रमज़ान जा रोज़ा तोखे रखणा आहिनि, वतसूम रमज़ान। 4 ॻाल्हियूं ॿुधाइनि था। हाणे ॾिसजो उहो माण्हू जेको आराबी आहे, अनपढ़ियो आहे, छा थो चवे, अॼु तुंहिंजो डॉक्टर, इंजीनियर, चार्टर्ड अकाउंटेंट उनखे सम्झ आहे कोन्हे जेका हिकिड़े आराबी खे सम्झ हुई, हिकिड़े ॻोठाणे खे सम्झ हुई। उन जॾहिं इहे 4 ॻाल्हियूं ॿुधियूं, अल्लाह जे नबी इन हदीस में हज जो ज़िक्र कोन कयो। छा चयईं, वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला अज़ीदु अला हाज़ा शयअन वला अनकुस मिनहु। ऐं अल्लाह जा नबी, उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे। अॼु असीं कसम खणूं था गैरुल्लाह जा, फलाणे बुज़ुर्ग जो कसम, पीर जो कसम। ही आराबी आहे पर हिकिड़े अल्लाह जो कसम खणे थो, जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे। कंहिंजे हथ में पंहिंजी जान आहे? अल्लाह जे हथ में। कंहिं ॿिए जे हथ में आहे? जंहिंजे हथ में जान कोन्हे उनजो कसम बि कोन खणबो। कसम उनजो खणबो जंहिंजे हथ में जान आहे।
ये आराबी आहे पर ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि कयई। बाद में छा थो चवे, जेके ॻाल्हियूं तव्हां मूंखे ॿुधायूं आहिनि न इन जे अंदरि आउं को इज़ाफ़ो कंदुसि, न वाधारो कंदुसि, न घटाईंदुसि। न इज़ाफ़ो, न कमी, न वाधारो, न घटिताई। ॾिसो ॿाराड़ी जो माण्हू छा थो चवे, ऐं असां दीन जो हुलियो बिगाड़े छॾियो। नयूं नयूं बिदतूं दीन में ईजाद कंदा वञूं, जेके अल्लाह जे नबी खां साबित कोन्हे, सहाबा खां साबित कोन्हे। नयूं नयूं माना शयूं कंदा वञूं ऐं दीन मञा शयूं घटाईंदा बि वञूं, बिदतूं वधाईंदा वञूं, सुन्नतूं छॾींदा वञूं। सुन्नतनि खे छॾियूं पिया। अल्लाह जो नबी चवे ॾाढ़ी छॾियो, असां कूड़ाए छॾी। प्यारो पैगंबर चवे मर्द पंहिंजी सलवार भेॾिन खां मथे रखे, असां हेठि लटकाए छॾी। केतिरियूं सुन्नतूं निमाज़ जूं असां छॾे चुका आहियूं, अमल कोन करे। रफ़ल यदैन जहिड़ी अज़ीम सुन्नत अमल कोन करे। हाणे असां मगरिब निमाज़ खां पोइ 2 रकातूं पढ़ियूं, अज़ान खां पोइ। निमाज़ फर्ज़ बाद में थी, अज़ान खां पोइ। मूंखे ॿुधायो दोस्त पढ़नि था कोन था पढ़नि? कॾहिं सऊदी अरब त वञी ॾिसो, जेके विया आहिनि हज उमरे ते, सांझी जी अज़ान ईंदी आहे न, क़रीबन 10 मिंट ताईं 8 मिंटनि ताईं जमात खड़ी कोन थींदी आहे। छो? कॾहिं तव्हां सोचियो आहे 8-10 मिंट जमात खड़ी छो कोन थी थिए? माण्हू 2 रकातूं ई सुन्नत पढ़ंदा आहिनि। 2 रकातूं असां पढ़ूं ई कोन। इशा निमाज़ में वरी 19 रकातूं जेके साबित ई कोन। ये 19 रकातूं इशा में आयूं किथां? वरी जवाब कोन था ॾियनि, रुॻो गारियूं था ॾियनि, घटि वधि ॻाल्हाइनि था। फर्ज़ निमाज़ जेका 4 रकात आहे न, हुन खां अॻु में 4 सुन्नत पढ़ंदा आहिनि, के हदीसूं साबित करे ॾेखारियूं। 4 सुन्नतूं अल्लाह जे नबी खां साबित करे ॾेखारियो। इशा जी फर्ज़ निमाज़ खां अॻु में किथे आहिनि? पर छा आहे, जन्नती कुंजी जेका कोन्हे नंढड़ी हिकिड़ी, उन में लिखियूं पयूं रकातूं, उनखे पढ़ंदा अचूं अबनि ॾाॾनि खां असीं। 19 रकातूं इशा जूं आहिनि ई कोन। सुन्नतूं छॾे चुका आहियूं, नवां नवां कम बिदतूं कंदा वञूं। हिन छा चयो? अल्लाह जा नबी जेके शयूं तव्हां मूंखे ॿुधायूं आहिनि, न इन में आउं इज़ाफ़ो कंदुसि, न इन मां घटाईंदुसि। फलम्मा वल्लाह, ऐं उहे माण्हू अमल जा शौक़ीन हुआ। अॼु आया सुवाल न, हाणे पुठेरो थी वञणु लॻो। बसि मूंखे अमल करिणो आहे। अल्लाह जे नबी ॿुधायो आहे, हाणे अमल करिणो आहे, बसि कोन करिणो। जॾहिं पुठेरो थियो, पाण सगरनि सहाबा खे मन सरहु ऐं यंजुर इला रजुलिन मिन अहलिल जन्नत फलयंजुर इला हाज़ा। पाण फरमाईंदा जेके इहा ॻाल्हि पसंदि हुजे त आउं जन्नती खे ॾिसां दुनिया में, जन्नती खे। ओ हिन माण्हू खे ॾिस, ही जेको वञे पियो पुठेरो थी, इहो जन्नती आहे। हालांकि न निमाज़ पढ़ी आहे, न रोज़ो रखियो आहे, न ज़कात ॾिनी आहे, पर हुन तौहीद जो इक़रार कयो। अल्लाह जे नबी जे साम्हूं चयाई, इहे कम सभु आउं कंदुसि, घटाईंदुसि कोन। पाण सगरनि फरमायो जन्नती। अल्लाह जा मानो, जेका आराबी ॻाल्हि कई, अॼु MBBS कोन थो सम्झे, PhD कोन थो सम्झे, BSc BE इंजीनियर कोन थो सम्झे। दीन में शयूं वधाईंदा वञनि, घटाईंदा वञनि। जेका शइ हिकिड़े ॿाराड़ी वारे खे, आराबी खे सम्झ में अची वई, अॼु वॾा नाम निहाद पढ़ियल लिखियल उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। अल्लाह अकबर। दोस्तो, असांजा मोहतरम जा साईं मोहम्मद ख़ान साहिब पोयां मौजूदु आहे। दुआ घुरो अल्लाह ताला खां, अल्लाह ताला जेकी कुझु मूं ॿुधायो मूंखे, तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला हिन ॻोठ खे तौहीद सुन्नत बरकत बनाए। ही मस्जिद जेका अॼु जंहिंजो इफ़्तिताह थियो आहे, रब्बुल आलमीन हिन खे तौहीद सुन्नत बरकत बनाए। वरी बि दुआ घुरां थो, जिन दोस्तनि हिन में ताउन कयो आहे, महिनत कई आहे, माली ताउन कयो आहे, अल्लाह उन्हनि जूं कोशिशूं क़बूल फरमाए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाहु अहसन जज़ा। ही वा नाज़िम अला जमियत